तू जेको फैसलो करी असां क़बूल आ जेकॾहिं फैसले में का बि चटी असांखे पई राव भरी दो मुझे पारो के राव ऐं जेकॾहिं जुड़ियो ॾोही थिए त पोइ हिन ॼिभ जी चटी केरु भरींदो असां चटी पंहिंजी पाण भरींदासीं ॿुधी न नानी साणी समूरी सामरी चटी ही भरीली क़बूल कई अथसि हाणे असां आज़ाद राव हलूं अरे काॾे काॾे हाँ अञा ॻाल्हियूं थियूं ई कोन्हनि अॻे ई भॻो थो वञे बीहे न अरे रे राव तूं ॿुधाईंसि हाँ सर एयो जुड़ा तो कबूल कोन कयो त मां चटी भरींदुसि अरे मूं चयो न मां ॾोही थियसि त पोइ मां भरींदुसि अरे जेकॾहिं तूं ॾोही न हुजी हा त पोइ सावण तोखे पातराइणी छो हितां वठी वञे हा हाणे त कोड़ल बि गवाए ॾिनी हा अदा कोड़ा मां चवां थो मूंखे होश मां न कढ मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो था जेको ई ॾोही हूंदो आहे न उहो ई बखील थींदो आहे हाणे त नानी सियाणी बि गवाही ॾेई छॾी तूं कूड़ो थी वई हाणे सावण खान जा पूरा 45,000 तूं भरींदे 45,000 मां किथां ॾींदुसि अरे जुड़ा तू पंहिंजा जहिड़ा बुकियूं विकिणी सावण खे पैसा ॾे फैसलो थी वियो कीअं उस्ताद उस्ताद असां हलूं ठीकु आहे अदी तो ऐं अदे कोड़ल मूंखे ॾोही कयो आहे ऐं तव्हां असांजूं ॻाल्हियूं ॿुधूं ई कोन्हनि जे ॻाल्हियूं ॿुधूं हा न त हू ॾोही थियनि हा अरे बाबा तो ॻाल्हाइण ॾिनो किथे जे तूं विच में न ॻाल्हाई हा त असां ॻाल्हियूं ॿुधूं हा हा न सुल्तान जैसी ताईं मुझो अंदाज़ो आहे न औरतुनि खे अदे अकबर खान ही गुम कयो आहे तू गलत पियो सोची राणा और तू मुंहिंजे खौफ खां घर छॾे भॼी वियो मञोसी सुल्तान त तुंहिंजी ॻाल्हि सही आहे पर जेकॾहिं ईअं आहे बि त आख़िर इहे औरतूं घर छॾे वयूं काॾे इन्हनि मायुनि खे ॻोठ छॾे ॿाहिरि वेंदे त सुल्तान कंहिं ॾिठो नाहे इन मां इहा पक थी थिए त औरतूं पंहिंजे घर मां निकिरी सिधो अकबर खान जे घर में गिड़ियूं न राणा जेकॾहिं औरतूं अकबर जे घर में हुजनि त अकबर खान ज़रूर ॿुधाया त औरतूं मुंहिंजे पनाह में आहिनि हू त मूंखां पियो पुछे त काॾे भॼी निकिरी वियो सुल्तान छा तूं पाण ते अकबर खान सां मिलियो मां त कोन वियो हुउसि पर सावण वारा हुन सां मिली आया आहिनि 12 ही सुल्तान सफ़ा को 12 ही चरिया इन्ही सावण के बेवकूफ बनाइण अदे अकबर खान जे लाइ का वॾी ॻाल्हि न आहे हिकु सेकंड जी रांदि आहे मञोसीं त औरतुनि उते ई पनाह वरिती आहे पर तुंहिंजो शक उते छो थो वञे सुल्तान ॻाल्हि त सिधी ऐं साफ़ लॻी पई आहे त हिन ॻोठ में सभ खां वॾो इन्ही घराणे जो हमदर्द अदो अकबर खान आहे ऐं आलम खान खां पोइ इन्ही औरतुनि खे जेकॾहिं पंहिंजे लाइ को सहारो सुझे थो त उहो सहारो सिर्फ़ ऐं सिर्फ़ अदो अकबर खान आहे सुल्तान इन्हीअ करे इन्हनि मायुनि मुसीबत मां पंहिंजी जान छॾाइण लाइ वञी अदे अकबर जे घर पंहिंजो मुंहुं मथो पिटियो हूंदो इन लाइ सुल्तान अदे अकबर खान खे ख़बर आहे त तूं हुनजे मथे जो सूर बणिजी वेंदे ऐं इन लाइ सुल्तान अदे अकबर खान मायुनि खे कढी कंहिं अहिड़ी जाइ ते मोकिलियो हूंदो जिथे तुंहिंजे मलाइकनि खे बि ख़बर न पवे इन लाइ तोखां ॻाल्हि थो लिकाए सुल्तान इन्हीअ लाइ न तोखे औरतुनि जी ख़बर पवंदी न ही तूं अकबर खान जे मथे जो सूर बणबे गुज़ारो त वाज भगी थी राणा खान इन लाइ चवां थो सुल्तान त दर दर ढंढोरो वॼाए पंहिंजी बदनामी न कर जेकॾहिं कम खे ठपणो अथई त अदे अकबर खान जे पेरनि हेठां ज़मीन गरम कर असुल तपाईंसि ऐं जेकॾहिं तूं हॾी बणिजी अदे अकबर खान जी निड़ीअ में फासंदे न त ॾिसजांइ सुल्तान इहो ई अदो अकबर खान तोखे मायुनि जो ॾसु कीअं थो ॾे ठीकु आहे राणा जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त मां रईस सां बि ॻाल्हाए थो ॾिसां ॻाल्हाईंदे ॻाल्हाइण सां छा थींदो असुल कोॾा ॿधी चढ़ी वञे अदे अकबर खान जे हुनखे चओ
त मूंखे साबितूं मिलियूं शाहिदियूं पक है त इहे मायूं तो वटि आहिनि। तॾहिं अदो अकबर ख़ान ज़ाहिर थी निर्वार थींदो। ठीक है राणा, कया तो रईस जे पेरनि हेठां ज़मीन गरम, ॾिसां थो त इहो कीअं असां खां निकिरे थो। सुल्तान मौजूद 16 आना शक इते थो वञे। वधीक तूं हुन सां ॻाल्हाईंदे त ॻाल्हियुनि जी ख़बर पवंदी। माई सियाणी सतोरीअ ॾे मुंहिंजो न्यापो खणी वेंदी पंहिंजी खल सां गॾु मुंहिंजी खल बि लाराईंदे छा? ऐं छोरी खे तलाक ॾेई वरी हाणे हुननि न्यापा थो करी, शर्म कोन थो अचे? उहा मुंहिंजी कुंवार आहे, मूंखां ज़बरदस्ती तलाक कराई वई आहे। हाणे तूं ॿुधाए त मां छा कयां? घर वारीअ खां सवा त मुंहिंजो वेढ़ो ई वैरान थी वियो आहे। हाणे तूं को मशवरो ॾे त मां कीअं पंहिंजे घर खे आबाद कयां? चई त मां दसी जाए उन में तुंहिंजो घर आबाद थींदो। हा यार, इहा महिरबानी कर मूं ते, ॿुधाए। मलूक सदोरीअ खे विसारे छॾ, उहा मरियम न आहे, उन सां निकाह कर। जुड़ियल सलाह तो लख जी ॾिनी अथसि। कोड़ल, मां मज़ाक जी मूड में न आहियां। ईअं कंदो त मां मरी पवंदुसि। जेकॾहिं मरणो अथई न त पाण मर, असांजी जान छॾे। मूंखे रुगो इहो ॿुधाए, भला तूं न्यापे खणी वञण जा घणा पैसा वठंदीअ? चाहे तूं मूंखे लखे रुपया ॾी न, तॾहिं बि मां न्यापो कोन खणी वेंदसि। हा, सदोरीअ खे जेकॾहिं न्यापो ॾियणो आहे त पोइ मां ॾींदोसांसि। इहो ॿुधा त ॾोकड़ घणा ॾींदे? 200 रुपया ॾींदोसि हाणे। न पा न, पोइ बाक़ी घणा? 500। हा ॾींदो मां। पहिरियां पैसा ॾे। पहिरियों सतोरीअ खे वञी मुंहिंजा सलाम ॾे, ॾिसूं त छा थी चए, पोइ पैसा ॾींदोसि। ठीकु आहे, जीअं ई मूंखे मौक़ो मिलियो न त वञी न्यापो ॾेई ईंदोमांसि। भले, हाणे जुड़ियो न्यापो खणी वेंदो सदोरी ॾे ऐं मलूक ॾे वरी सदोरी मोटी ईंदी। वाह वाह साईं, वाह वाह। सड़ सियाणी, सड़ अञा सड़। इहा त तोखे जल्द ख़बर पइजी वेंदी त केर थो सड़े। गुराम तो गूंज के होश मां कढियो या अञा तुंहिंजो रुखी न आहे चढ़ी? अदा साईं, जिन स्राण ते काती तिखी कबी आहे, ईअं ई मां कुंज खे तिखो करे छॾियो। हाणे जाड़े खे घर में वेहणी कोन ॾींदी ऐं तमाम जल्द जाड़ो तो वटि ज़मीन जो सौदो करण ईंदी। ऐं पैसनि जो छा की? अथा साईं, मां त चवां थो त तव्हां पैसनि जो बंदोबस्त ॿिए कंहिं हंधि कयो, छो त एतिरा पैसा मूंखे कोन मिलंदा। जेकॾहिं ज़ोर बि ॾिनमि न त हिन अकबर जो मुंहुं मथां छक वधी वेंदो। आहे हिकिड़ो दोस्त, रखां थो न, इंशाल्लाह कम थी वेंदो। राणा, तू उन खां एतिरा पैसा वठी त ईंदे, पर उनखे तू वापस कंदे कीअं? असां मूं हिकिड़ी नंढड़ी प्लानिंग सोचे रखी आहे। जेकॾहिं मां उहो सभु कुझु तोखे ॿुधाए छॾियां त या त तुंहिंजो हियां फाटी पवंदो या वरी तूं ख़ुशीअ में ज़मीन खां मथे उॾामंदी। इन लाइ जेसि ताईं इहो सभु कुझु नथो थिए तेसीं ताईं मां कुझु कोन थो ॿुधाए सघां। अदा साईं, अहिड़ी ॻाल्हि आहे छा जो तव्हां मूंखां बि लिकाए रखी आहे? गुराऊं पंहिंजी दिलि में हिकिड़ी नंढड़ी प्लानिंग सोचे रखी आहे। थी सघे थो त मां हुन में कामयाब वञा बि ऐं न बि वञा, पर अञा हुनजो वक़्तु नाहे आयो। जॾहिं वक़्तु आयो त सभ खां पहिरियां तोखे ऐं वसाई खे ॿुधाईंदुसि। ठीकु आहे अदा, असां हिन वक़्त जो इंतज़ारु कंदासीं। अदा, तूं मुंहिंजी मस्तानी खे ॻोल्हण में नाकाम थी चुको आहीं। मुंहिंजा भाउ, दुनिया जो उहो को बि कमु न जंहिं में सुल्तान हथ विझे ऐं उहो कमु न थिए। दुख सिर्फ़ इहो आहे त तूं दिलि शिकस्त थी पियो आहीं ऐं तोखे पंहिंजे भाउ मथां एतबार न आहे। सच अदा, अदे मलार खे कंहिं मथां भरोसो न आहे रहियो।
हू पंहिंजी ज़िद ते ॿारनि जीअं अटकियो पियो आहे। इहो बि नथो सोचे त मुश्किल कम में वक़्तु ज़रूर लॻंदो आहे, पर असां कॾहिं नाकाम त नहीं मोटिया। अदा का ख़बर पई? न, अञा का बि ख़बर न पई आहे। पर थोरो घणो तव्हांजो अंदाज़ो त हूंदो न त काॾे वयूं? मुंहिंजो शक अकबर खान तरफ़ वञे थो। हुन नज़ीरा ऐं राणी खे पनाह ॾिनी हूंदी। अदा इहा ई हक़ीक़त आहे। हिते ॿियो केरु आहे जेको उन्हनि खे सहारो ॾींदो? अदा पोइ रेस सां वञी ॻाल्हायो न। हिते बीठा छा था कयो? वञो रेस जे मथां ज़ोर रखो। हिन वक़्तु रेस घर हलियो वेंदो। सुभाणे ॾींहुं थींदो, पहिरियां वञी अकबर खान सां इन मसइले ते ॻाल्हाईंदुसि। जेकॾहिं रेस वटि पनाह वठी अथऊं त ॻाल्हियुनि ज़रिए राणीअ खे वठी अचो। जहिड़े करण जी काई ज़रूरत न आहे। पहिरियों इहा पक पए त किथे आहे। मोटाइण को वॾो मसइलो न आहे। बाबा मूंखे त का ख़बर ई नथी पए। तोखे को ॾस पतो मिलियो त मायूं आख़िर काॾे वयूं? ख़ुदा जी का मार पवंदनि, अलाए काॾे हली वयूं। मस मस तुंहिंजी भलाई बि थिए, वरी इहे मसइलो कयूं हली। बाबा सुल्तान वारनि सां तूं मिलियो ई, कहिड़ो मुंहुं खणी वञी सुल्तान वारनि सां मिलां पुट? हाणे त मां उन्हनि सां खिन मिलाइण जहिड़ो बि न आहियां रहियो पुट। हाणे हुनखे किरो थिए की केरु मुंहुं ॾींदो, पर बाबा कुझु बि हुजे उन्हनि सां मिलणु लाज़मी आहे। न त सुल्तान वारा सम्झंदा त असां उन्हनि खां लिकंदा था वठूं। ठीकु आहे पुट, पोइ शाम मां सुल्तान सां मिलंदुसि ऐं हुनखे मां सभु हाल हवाला बि ॾींदुसि त असां किथे किथे जांच कई आहे। राणा खान अॼु पूरे मुल्क जी था कयूं सफ़ाई। अॼु पूरे वाटर जो सौदो था कयूं। हाणे रुगो तूं मूंखे इहो ॿुधाए त एडवांस में घणा पैसा ॾींदे ऐं बकाया पैसा कॾहिं ॾींदे? ॾाढा 1 करोड़ त एडवांस में तुंहिंजो मूं ठाहे रखियो आहे, बाक़ी पैसा 6 महीननि ताईं। पैसा कॾहिं खणणा चा? कॾहिं खणणा चा? जड़ा खाना जी छोकरी के वठी अच, दस्तावेज ते सही कराए, पैसा खणी वञ। पाणी वधीक केला कोन था कयूं। पोइ शाम जो छोकिरीअ खे वठी ईंदुसि, गुड़ वारी चांहि बि पीअंदासूं ऐं दस्तावेज़नि ते बि सही करे छॾींदा। ठीकु आहे जड़ा खान, त पोइ मूंखे शाम जो तव्हांजो इंतज़ार रहंदो। ठीकु आहे, ठीकु आहे, ठीकु आहे, ठीकु आहे। दोस्तो लाउती ॿाहिरि निकिरी अचो। जी बाबा साईं। लाउती वञ वञी सुल्तान खे तो वठी आ। हिन वक़्तु बाबा साईं? हा दोस्त, हिन वक़्तु। छो त मूंखे सुल्तान सां हिन वक़्तु ई कुझु ॻाल्हाइणो आहे। अहिड़ो कहिड़ो ज़रूरी कमु हो बाबा? तॾहिं त चवां थो दोस्त त सुल्तान खे हींअर ई घुरायो, अहिड़ो ई कमु अथसि। वञ, हिम्मत कर, जल्दी वठी अचीस। जी बाबा साईं, मां हाणे ई वठी थो अचां। ओ भाऊ, न तो न सलाम, ईअं ई भॻा था वञो। मूं त तव्हां सां का मंदाई कोन कई हूंदी, अञा 2-3 चकर चङाई कई हूंदी। अहिड़ी ॻाल्हि न आहे भाउ, तो ते नज़र न पई तॾहिं निकिरी वियासीं। आयो त ख़ुशि न? मालिक जा करम आहिनि। काॾे निकिरी पिया? थोरो कमु आहे भाउ, उन लाइ पिया वञो। जेकॾहिं मुंहिंजे लाइ को कमु हुजे त हुकुम कयो। दोस्तनि जे लाइ सिर बि हाज़िर आहे, ईअं कंध कोन कटराईंदासीं। जॾहिं ज़रूरत पई त भारे ज़रूर लड़ी ईंदासीं। भला यार इहो तो ॿुधाए त तुंहिंजे पीरीअ जो छा थियो? रिश्तो ॾियनि था या अञा ज़िद में पियल आहिनि? रिश्तो थी वियो अथसि, पोती बि विझी आयो आहे। पोइ त यार मुबारकूं हुजनी, मिठाई थी तुंहिंजे मथां। ख़ैर मुबारकूं, खोड़ मिठाइयूं भाउ जे लाइ, खोड़ मिठाइयूं। यार
शादी करी न त असांखे न विसारजां, सॾु ज़रूर ॾिजां। हाँ हाँ छो न, ॿाहिरनि खे सॾु न ॾींदासीं, बाक़ी कंहिंखे ॾींदासीं। भला हो ताक ते हलो, कुझु चांहि मानी। महिरबानी भाउ, हिन वक़्तु थोरा तकड़ा आहियूं, वरी के ॿिए चकर। तव्हांजी मर्ज़ी, बाक़ी असांजो जेको हाल आहे हाज़ुर आहे। तुंहिंजी मानी ज़रूर खाईंदासीं दोस्त। मूंखे बि उन ॾींहं जो इंतज़ारु आहे जॾहिं तव्हां मुंहिंजी उताक थींदा। वॾो खुशातिर आई राणा, तोखां पोइ दंग आहे। साधु चई सुल्तान, पोइ हिन कम में मुंहिंजो साथ ॾींदे? साथ ॾींदुसि, पर राणा हिसो बराबर जो हूंदो। सुल्तान 12 ना मुंहिंजो, 4 ना हिसो तुंहिंजो। अथई क़बूल त हा कर। सुल्तान हा कर त सौदो कयूं, न त मां पंहिंजे लाइ का ॿी धुर तड़ियां। ठीकु आहे राणा खान, 4 आना ई सही। मूंखे ऊअं ई ख़बर आहे त तूं असांखे फ़ाइदो ॾींदे ई कोन। सुल्तान तूं सॼी ज़िंदगी दावा कया आहिनि, पर जेको हिन दावा मां 4 आना हिसो तोखे मिलंदो, तुंहिंजी ज़िंदगी वाह जी गुज़रंदी। अदा तोखे मानी आणी ॾियां? न दी, अदा दिलबर अचे त पोइ असां ॿई गॾिजी मानी खाईंदासीं। पुट माल सां कंहिंखे छॾे आयो आहियां? बाबा, अदा दिलबर खे माल सां छॾे आयो आहियां। ईअं कर, इनखे माल सां फासाए, छो त इनखे थोरी बि वांदिकाई थी मिले न त इहो वञे थो रुलण जे लाइ। बाबा, अदा जंहिंजे पोयां रुलण लाइ वेंदो उहा त हिते आहे। अकुल कर पुट, अकुल कर। चाचा सही ते चवे पियो। चाचा इहा त हकीकत आहे, इनजी त मूंखे बि ख़बर आहे। जेकॾहिं दिलबर ऐं राणी हिक ॿिए खे चाहिनि था त पोइ इन्हनि जो निकाह कराए छॾियूं ॿियो छा? बाबा, पहिरियां भाॼाई जी मल्हार खां तलाक त थियण ॾे न। अम्मा माफ़ कजाए, इहा ॻाल्हि त मुंहिंजे दिमाग़ मां लही वई। का ॻाल्हि न आहे चाचा, हूअं बि मां मल्हार खां तलाक जी घुर करे चुकी आहियां। जॾहिं मुनासिब वक़्तु आयो कोर्ट में वञी हुन खां तलाक वठंदसि, छो त मां पंहिंजे भाउ जे कातिल सां गॾु ज़िंदगी कॾहिं बि नथी गुज़ारे सघां। जादो तू हीअं कर, छोकिरीअ खे वठी हल सिधो राणा खान जे घर। मां राणा खान खे ओता कता वठी मां बोते तो जी पहुचा। मामा काव सही करण लाइ हिते न घुराईंदोसि। बाबा, राणा खान खे असांजे मथां टके जो बेतबार कोन्हे। ख़बर अथई छा तुझे? छोकिरीअ खे वठी अचो, मुंहिंजे साम्हूं अचे, छोकिरी कागज़नि ते सही करे। मामा जेकॾहिं चाचा जे घर मूंखे कंहिं ॾिसी वरितो न ऐं इहा ॻाल्हि अम्मा ऐं बाबा खे ख़बर पई न त मूं लाइ मसलो पैदा थी वेंदो। यम्मा हिकु त कंहिंखे ख़बर कान पवंदो, जेकॾहिं कंहिंखे ख़बर पइजी वई न त कहिड़ो आसमान किरी पवंदो। तूं पंहिंजे चाचे जे घर पई वञी, कंहिं गैर जे घर त कान पई वञी। अमा हिकिड़ो नंढड़ो कूड़ बहण कोन थो अचे। जेकॾहिं पिणे पुछई त चइजांसि चाचा मानी झली वई हुअसि होॾां खाइण। एॾी वॾी ॻाल्हि कान थींदी, हरू भरू किथे लहराई। ठीकु आहे मामा, तूं हल चाचा खे वठी घर पहुच ऐं माओ मामी अचूं था। ठीकु आहे पुट, मां हलां थो, पर तव्हां निकिरण में देरि न कजो, सम्झो? चाड़ा पहिरीं तूं मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। पहिरीं पैसा राणे खां वठी पंहिंजे हथ में कजांइ, पोइ छोकिरी खे चइजांइ त सही करे, अॻु में सही न कराइजां। राणो वॾो ठग अथई, हा किथे असांखे बि ठगी करे न केराए। जादो राणो केतिरो बि ठग छो न हुजे, पर मां बि वागू हाँ वागू पंहिंजे शिकार खे बग़ैर चबाइण जे हिकिड़ी गीत सां ॻई वेंदो आहियां। महल सां हलजो, महल सां। हा हा तूं हल, असीं बचूं था। अमा उथी देरि न कर, थी पाण बि। तव्हां हाणे छा सोचियो आहे? सदोरी रिश्तो ते कराईंदव या टोड़े छॾींदव? मासी घर राणी छॾियो आहे, अदी सदोरी न, जो असां हिन जो रिश्तो ख़तम कंदासीं। अलाए अबा कहिड़ी ख़बर,
मता राणीअ जी ग़लतियुनि जी सज़ा तव्हां पंहिंजी भेण खे ॾियो। न मासी, न हाणे सज़ा राणीअ खे मिलंदी, नई वारी सज़ा अदी सदोरी खे मिलंदी। कोई दिल में वेर रखे तो कह जो कह साचा, कह जो कह साचा। जेकॾहिं सदोरी घर छॾियो न वो असांजे खौफ खां, ऐं जेकॾहिं राणीअ घर छॾियो आहे न त उहो असांजे खौफ ऐं असांजी ग़लतियुनि खां। सज़ा हिननि खे ॾियो। न मासी न, हाणे ईअं कोन थींदो। प्यार करे थो कोई कहसा, को आहे शकी गुमराह, को आहे शकी जो दरिया।